नाज़रीन, सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त असां गॾिजी करे मुल्क खे अॻिते आणे सघूं था। अहम ख़बर आहे, अवां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु आहे त शहीद राणी जेके ज़िम्मेवारियूं मुंहिंजे हवाले कयूं उहे निभाए रहियो आहियां। इस्लामाबाद में वेठलनि जी सोच असांखे ग़रीब बणायो आहे। असां पाकिस्तान खे हिकु अज़ीम मुल्क बणाईंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, ख़बर अवां सां शेयर कंदासीं। असां गॾिजी करे मुल्क खे अॻिते आणे सघूं था। सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असां गॾिजी करे मुल्क खे अॻिते आणे सघूं था। शहीद राणी जेके ज़िम्मेवारियूं मुंहिंजे हवाले कयूं उहे निभायूं पियूं वञनि। इस्लामाबाद में वेठलनि जी सोच असांखे ग़रीब बणायो आहे। असां पाकिस्तान खे हिकु अज़ीम मुल्क बणाईंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारीअ जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वर्सीअ जे जलसे खे ख़िताब संदसि चवणु आहे त असां गॾिजी करे मुल्क खे अॻिते आणे सघूं था। शहीद राणी जेके ज़िम्मेवारियूं मुंहिंजे हवाले कयूं उहे निभायूं पियूं वञनि।